शहजादकोट मुसलसल चोरों और लुटेरों के निशाने पर आए रोज़ चोरी, डकैती और लूटमार शहरियों का मुकद्दर बन चुका। पुलिस इंतज़ामिया अमन अमान कायम कराने में मुकम्मल नाकाम, जबकि मकामी पुलिस इंतज़ामिया मनशियात, जिस्म फरोशी समेत जुआ के अड्डों से मंथली लेने तक महदूद। SSP ज़िला कंबर शहजादकोट खामोश। तव्हांखे ॿुधाईंदो हलूं था त मुख़्तलिफ़ ॾींहं खां वठी करे शहर शहजादकोट में चोरियूं, फुर, दाड़ा, वारदातूं तमामु तेज़ीअ सां अॻिते वधी चुका आहिनि। इन जे लाइ पुलिस इंतज़ामात का शइ करे नथो। जेकॾहिं असांजे शहर शहजादकोट में फाशी जे अॾनि में छापा लॻनि था बि पंजाब पुलिस अची करे उन्हनि ते छापा आणे थो। इन जे लाइ असां गुज़ारिश था कयूं त IG सिंध खां त शहजादकोट में अमन अमान क़ाइमु कयो वञे ऐं शहजादकोट जे शहरियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। त अमन अमान आहे ई कोन को, रुगो ॿुधाईंदो बदअमली, बुरा लुट, स्कूटर काॾी बीहे थी पई बि उहो ॿुधाईंदो भई हेॾे चाबी लॻल कोन अथव, गाॾियूं हलिया था वञनि पिया। जे माई का ॿुधाईंदो त वञे थी पई त भई के उन जूं दॻ पर्स फ्री था वञनि पिया। का ॻाल्हि ई कान्हे का। ग़रीबनि माण्हुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। ग़रीब वञनि काॾे वीचारा, रुगो फुर लुट लॻी पई आहे थी। जीअं रमज़ान शरीफ़ आयो आहे तीअं ॿुधाईंदो ज़ुल्म वधी वियो आहे। शहरियों का मजीद कहना था कि औरतों से पर्स छीनना, शहरियों से मोटरसाइकिलें और मोबाइल फ़ोन्स का छीनना मामूल बन चुका। समझ में नहीं आता कि शहरी जाएं तो कहाँ जाएं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहजादकोट।